इसरार चांग, जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार हैदराबाद, सेक्रेटरी आल सिंध लायर सेक्शन कमेटी। असां सम्झूं था त 27 आइनी तरमीम हिकिड़ो कारो कानून आहे ऐं इहा तरमीम जेका आहे इहा सूबनि जी जेका ख़ुदि मुख़्तारी आहे उन्हनि जी जेका वहदत आहे ख़ासि करे सिंध जी उन ते हिकिड़ो कहरी वार आहे ऐं उन जो पास थियणु मतिलबु त जेको आइन जो रूह आहे उन जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं पाकिस्तान जो जेको बुनियादु 40 जी करारदाद आहे जंहिंमें सूबा जेके हुया उन 40 जी करारदाद मुताबिक़ उन्हनि खे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासतूं हुजिणो हुयो ऐं हिकिड़ी फेडरेशन जे अंदरि फेडरेशन वटि सिर्फ़ु 2.5 खाता हुअणु घुरिबा। पर हिननि जेको 73 जो आइन ठाहियो उन में हिकिड़ी कंकरेंट लिस्ट जारी कई ऐं उन खां पोइ मस वञी काफ़ी अरसे खां पोइ 18वीं तरमीम जी सूरत में सूबनि खे कुझु ख़ुदि मुख़्तारी मिली। हाणे उहा जेका ख़ुदि मुख़्तारी मिली आहे जंहिंमें तालीम सिहत जा जेके सब्जेक्ट आहिनि उहे सूबनि जे हवाले आहिनि उहे बि खसे वरी वफ़ाक़ जे हवाले कया था वञनि जॾहिं त दुनिया पूरी जे अंदरि जेको तालीम जो निज़ाम हूंदो आहे उहो सूबनि वटि हूंदो आहे। उन सां गॾोगॾु एग्ज़ेक्टिव मैजिस्ट्रेट जी सूरत में हे हिकिड़ा पंहिंजा नौकर जेके एसीज़ मुख़्तियारकार ऐं रेवेन्यू जा जेके मुलाज़िम आहिनि जेके पैसनि ते न सिर्फ़ु उन्हनि जूं अपॉइंटमेंट्स थियनि थियूं पर गॾोगॾु उन्हनि जी पोस्टिंग बि जेका आहे उहा पैसनि ते थींदी आहे। इहा माना का बि ॻुझी ॻाल्हि कोन्हे। उन्हनि माण्हुनि जे हवाले इंसाफ़ जो निज़ाम करणु त तव्हां सम्झी सघो था त हींअर बि जेके माण्हुनि सां मसइला दरपेश आहिनि उहे जेकॾहिं इंसाफ़ जा मसइला बि उन्हनि माण्हुनि वटि अची वेंदा त पोइ आम आवाम जो कहिड़ो असरु थींदो। सो असां सम्झूं था त इहा जेका तरमीम आहे इहा बिल्कुलु हिकिड़ी माण्हुनि अवाम खां उन्हनि जा हक़ खसण जे लाइ हिकिड़ी साज़िश आहे, सूबाई ख़ुदि मुख़्तारी खसण जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ थियण जी हिकिड़ी साज़िश आहे। उन सां गॾोगॾु सिंध जी वहदत ते असां हिनखे हिकिड़ो वार सम्झूं था ऐं असां उनजी भरपूर नमूने सां मज़ामत कंदासीं। उन में को बि अवामी हक़ ॼाणायल न आहे। मां जीअं वज़ाहत करे वियुसि त जेके रेवेन्यू डिपार्टमेंट जा मुलाज़िम जेके अॻु में ई माण्हुनि जे लाइ धरती तंग कयो वेठा आहिनि हिकिड़े फ़ौती खाते ठहिराइण जे लाइ को सेल सर्टिफिकेट वठण जे लाइ या को खातो तब्दील कराइण जे लाइ जेतिरी रिश्वत भरणी थी पवे आम माण्हू खे या उन जे पोयां जेतिरो माण्हुनि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो थो पवे हाणे उन्हनि साॻियनि माण्हुनि वटि जेके जॾहिं ग़लति कमु कंदा आहिनि त असां उन्हनि जे ख़िलाफ़ कोर्टनि में वेंदा आहियूं। हाणे कोर्टूं बि उहे पाण हूंदा जिते जहान खानी निज़ाम राइज थींदो ऐं अवाम में जी उन में का बि भलाई न थींदी। उन सां गॾोगॾु जेको तालीम जो निज़ाम आहे उनखे बि वफ़ाक़ जे हवाले कयो थो वञे। हाणे तालीम जेको आहे उहो हिकिड़ो सूबाई इस्म आहे। असां वटि जीअं सिंधी ॿोली राइज आहे त उन सां हिकिड़ा माण्हुनि जा जज़्बात बि लागू आहिनि। हिकिड़ी बुनियादी तालीम उतां थिए थी पई। वफ़ाक़ जे तरफ़ां जॾहिं उहो तालीमी इंतिज़ाम संभालिया वेंदा त उन में आम माण्हू जी का बि भलाई न थींदी, बर्बादी थींदी। ॿारनि जो तमामु अहम किरदारु आहे। ॿारूं जेके आहिनि उहे छो जो आइन ऐं कानून जा मसइला इन में शामिलु आहिनि ऐं आइनी शिकनि जे ज़रिए ई माण्हुनि खां उन्हनि जा हक़ गज़ब करण जी कोशिशि कई थी वञे। सो मां सम्झां थो त इन में न सिर्फ़ु बार एसोसिएशन्स पर बार काउंसल्स जंहिंजी ताज़ी इलेक्शन बि थी आहे ऐं उन में खोड़ सारा सिंध दोस्त जेके वकील आहिनि उहे उन में फ़तेहयाब थिया आहिनि ऐं हींअर मां सम्झां थो त हिकिड़ी सिधी डिवीज़न जे तरफ़ मामला वेंदा। हिकिड़े तरफ़ उहे माण्हू हूंदा, उहे मेंबर हूंदा, उहे एसोसिएशन्स हूंदियूं जेके पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जे लाइ, बुनियादी इंसानी हक़नि जे लाइ, पंहिंजे वसीलनि खे बचाइण जे लाइ जदोजहद कंदियूं। जीअं अॻु में तव्हां बबलो में बि ॾिठो हुयो त कीअं पूरी वुकला बिरादरी पंहिंजे अवाम सां गॾु 12 ॾींहं धरणो हणी वेठल हुई, तीअं हाणे वरी इहे अहम फेज़ आहे ऐं इन में वकील जेके आहिनि पूरे सिंध जा जेके बार एसोसिएशन्स आहिनि या आल सिंध लायर सेक्शन कमेटी आहे उहा उनजी भरपूर मज़ामत कंदी ऐं असां जल्दी जेको आहे इन ते पंहिंजो जेको लाइन ऑफ एक्शन आहे उहो बि अनाउंस करणु वञूं पिया ऐं उनजी शुरूआति इंशाअल्लाह हैदराबाद खां ई कंदासूं ऐं तव्हां ॾिसंदो त पोइ कीअं असां हिननि जे लाइ धरती तंग था कयूं ऐं असां हिननि खे कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾींदासूं त उहा असांजी धरती जा वसीला असां खां खसीनि। असांजे माण्हुनि जा बुनियादी जेके इंसानी हक़ आहिनि उहे असां खां खसीनि। कोर्टनि जी हालति 26 तरमीम खां पोइ तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसो था पिया त उहे हिकिड़ो उन्हनि जो किरदारु जेको आहे
उहो को एॾो साराह जोॻो न आहे, बल्कि हिकिड़ियूं डमी कोर्ट्स उन्हनि ठाहे छॾियूं आहिनि। पूरे पाकिस्तान में किथे बि तव्हांखे नज़ीर न मिलंदी त को किथे आइनी बेंचूं ठहियल हुजनि, पर सिंध जे अंदरि असांखे आइनी बेंचनि खे मुंहुं ॾियणो थो पवे ऐं उन्हनि जा जेके फ़ैसिला आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। सो असां सम्झूं था त 26वीं तरमीम सां गॾोगॾु 27वीं तरमीम बि जेका आहे उहा हिकिड़ो ज़हर क़ातिल आहे ऐं उनखे असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासूं ऐं उनजे ख़िलाफ़ु भरपूर मज़ामत कंदासूं। हाईकोर्ट बार त उनजो ज़ाहिरा हिसो हूंदी ऐं आल सिंध लायर्स एक्शन कमेटी जेका आहे उन जो बि हाईकोर्ट बार एसोसिएशन हैदराबाद हिसो आहे ऐं असां कोशिशि कंदासूं त उहा आल सिंध लायर्स एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते असां सॾायूं ऐं उहा सिर्फ़ु सिंध जी हद ताईं महदूद न हुजे, बल्कि उहा आल पाकिस्तान लायर्स कॉन्फ्रेंस ते ऐं पूरे मुल्क जा जेके बि कानून पसंदि, आइन पसंदि, इंसान दोस्त ऐं पंहिंजी धरती सां प्यार कंदड़ बारूं ऐं जेके असांजा वकील नुमाइंदा आहिनि उहे सभु गॾिजी भरपूर नमूने सां पूरे मुल्क जे अंदरि इन्हनि गैर क़ानूनी गैर आइनी जेके तरमीमूं आणण जी कोशिशि कयूं थियूं वञनि माण्हुनि जा हक़ गज़ब करण जे लाइ, उन जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी भरपूर मज़ामती तहरीक हलायूं।